नाज़रीन कुनरी खां असां रिपोर्ट शेयर कई है असद अली भुरगड़ी। रिपोर्ट मूजिब कुनरी भरसां ॻोठ मिठो खाम ख़ासकेली लॻ उकराड़ो में रहंदड़ ॻोठ में ख़ासकेली बिरादरी ऐं भील बिरादरी ऐं शेख बिरादरी 100 सालनि खां रहंदा पिया अचनि, पर कुझु माफ़िया ग्रुप जंहिंमें मुलविस माण्हू अली मोहम्मद वल्द वारिस पंवर, गुलाब वल्द तैयब पंवर ऐं ॿिया शामिल आहिनि, जेके हिन वक़्त उते रहंदड़ माण्हुनि खे मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं उन्हनि जे बचनि खे घटि वधि ॻाल्हाए रहिया आहिनि। हिननि क़ौमुनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त महिरबानी करे सरज़मीन जो जाइज़ो वठी असां सां इंसाफ़ कयो वञे। SSP उमरकोट, DSP उमरकोट ऐं मुख़्तियारकार उमरकोट महिरबानी करे इंसाफ़ कनि। साईं मुंहिंजो अर्ज़ु आहे इदारनि खे त असां सां हीउ ज़ुल्म आहे, असीं मारूसी वेठल आहियूं हिते जा। हींअर हे मुंहिंजा घर ढाहे विया हलिया ऐं टपड़ मुंहिंजा कढी ॿाहिरि उछलाया अथनि ऐं हीअ असांजो वज़ीर आला सदर पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी, उन खे IG DIG सेशन जज जस्टिस असांजो अर्ज़ु आहे त असां सां हीउ ज़ुल्म आहे, असीं मारूसी वेठल आहियूं। जंहिं माण्हू हीअ खणित कई आहे हिते, उहो न असांजे तपे जो आहे, न असांजे मकान जो आहे, न हुनजे हिते बनी आहे, न ॻोठ अथसि ऐं असांजा घर खणी असांखे लॾाइण लाइ पुलिसूं वटि रोज़ बीठा आहिनि, हथियार खणियो मूं ते रोज़ बीठा आहिनि ऐं बच्चा मूं कोठे वञी ख़ासकेलनि जे घरनि में छॾिया आहिनि। हीउ मूंसां ज़ुल्म आहे ऐं हीअ मुंहिंजा ताज़ा घर ॾाठा अथनि, हथियारनि जे ज़ोर ते अचनि था हिते। अच्छा, केरु ईंदा आहिनि? साईं पंवर ईंदा, गुलाब पंवर, उनजा भाइचा ॿिया वठी अचे हथियार खणी मूं ते ईंदा आहिनि। अच्छा, उहो कॾहिं आया आहियो तव्हां? साईं 3 ॾींहं बि आया, अॼु वरियो बि अचनि पिया। अच्छा, ऐं 5 दफ़ा अॻे माण्हू हथियारनि सां वठी ते मूं ते आया आहिनि। अच्छा, तव्हांजे घर में जेको तोड़ फोड़ इन्हनि कई आहे? हीअ टोड़े फोड़े जायूं टोड़े खणी विया, टपड़ उछलिया आहिनि, मूं बच्चा ॿियनि जे घरनि में छॾिया आहिनि ऐं मुंहिंजा टपड़ ॿिया आहिनि कढी होॾां उछलिया अथनि, उहे बि तव्हां ॾिसो हली। माण्हू आहियूं ज़िंदगी जे हिते वेठल आहियूं, असां सां माना इहे विच ते पवार अची ज़ुल्म कयो आहे। आख़िर असीं ग़रीब आहियूं, बच्चा कोठे बच्चा केॾा वञूं, असांजे त धाणी साईं कोन्हे, इन ॻोठ में रठ अनाजल आहियूं। असांजे को धाणी साईं कंहिंजे कमानाड़ी आहे, कंहिंजे न आहे, मुंहिंजे बच्चे इहो आहे, असीं बच्चा खणी केॾा वञूं, असांखे कोई इंसाफ़ ॾियो न। इंसाफ़ असीं चयूं, असीं कुझु कोन, सरकार का न तो मारी चयूं बंगला थी, इहे काला रड़ी टुकड़ आहे असांखे बच्चनि जे। इहो असां सां जेको सॼो दिन मज़ूरी करे हिन बच्चा कोठे पिया आहियूं। चवणु इहो आहे त जेके बि असांजे नाइंसाफ़ी थींदी रहे पई, इन्हनि खे इदारनि खे ऐं गवर्नमेंट सिंध खे बि असां अपील कयूं था त इन सां असां जो नाइंसाफ़ी थिए पई, जेको चवनि पिया त टपड़ खां धमकायो वञे पियो पुलिस आहे या केतिरो ई कूड़ियूं एफआईआरूं थियनि पियूं, उन्हनि खे असां इदारनि ऐं सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां अपील था कयूं त असांखे कोई इंसाफ़ ॾिनो वञे। त चोर बि ग़रीबनि खे तंग कयो वञे पियो, त हरू भरू उन्हनि खे टपड़ खायो वञे, नंढा मासूम ॿार जेको तव्हां ॾिसो पिया, इन खे असां केॾांहुं वठी वञूं। असां सिर्फ़ु इहो ई अर्ज़ु करूं हथ ॿधी त असांखे इंसाफ़ कयो वञे। 100 साल खां वठी बाबा 100 साल खां वठी असीं हिते नंढा वॾा असीं थिया आहियूं, असां 7 पीढ़ी असीं हिते गरिया आहियूं। अच्छा, असांखे बस सॼी असीं कोई असांखे नाहक पिया कनि, रमज़ान जा पुट गुलाब असां सां नाहक पियो करे, ओ असां सां ज़ुल्म कयो अथनि, असांजे घरनि में जो पवन असां सां ज़ुल्म कयो अथनि, विझनि असांजे ॿारनि खे धमकाइनि, असां ॿारनि खे जो उथारीनि, असांखे जो ॿाहुनि में जलियो गिरनि, किनी जूं ॿाहूं भॻियूं, किनी जा मथा फाटा, असां माल कायो वञनि, असीं घोड़ा घोड़ा करियूं, असांजा मुड़ुस माण्हू वीचारा मज़दूरियुनि ते असीं करियूं बि छा। असां सां वॾो ज़ुल्म आहे। हीउ ॾिसो असांजो ॻोठ ॾिसो, को हिकिड़ो घर त कोन्हे, झोपड़ी त कोन आहे, बड़ा असीं 7 पीढ़ी ते असीं गरिया आहियूं, 7 पीढ़ी अॼुकल्ह जा त कोन्हे, 100 साल जा आहियूं। कोई अची कसमा कसमी अची क़ुरान शरीफ़ रखनि, अची त कसम अची खणनि त बड़ा घणे सालनि जा वेठल आहिनि।